अवांखे अपडेट कयूं। अहम ख़बर आहे मोरो मां दोस्ती न रखण तां पुलिस एहलकार नारी मथां कातलाणो हमलो कयो आहे। एहतजाज कयो वियो आहे। अहम ख़बर आहे अवां शेयर कंदासीं। सिंध कॉलोनी जी रवासण ख़ालिदा ज़ाल अली अकबर सोलंगी सहाफ़िन वटि पहुची दाहियो आहे। मनाड़ो पिकेट जी पुलिस एहलकार नाजाइज़ ताल्लुक़ न रखण तां घर में घिड़ी तशद्दुद कियो आहे। ख़ालिदा सोलंगी जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर आवाज़ सां अहम ख़बर शेयर कंदासीं। मोरो खां दोस्ती न रखण तां पुलिस एहलकार जो नारी मथां कातलाणो हमलो एहतजाज कयो वियो आहे। सिंध कॉलोनी जी रवासण ख़ालिदा ज़ाल अली अकबर सोलंगी सहाफ़िन वटि पहुची दाहियो आहे। मनाड़ो पिकेट जी पुलिस एहलकार नाजाइज़ ताल्लुक़ न रखण तां घर में घिड़ी तशद्दुद कियो आहे। ख़ालिदा सोलंगी जो इहो चवणु आहे। अवां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मोरो मां दोस्ती न रखण तां पुलिस एहलकार नारी मथां कातलाणो हमलो कयो आहे।